अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो हिन वक्त लाइव ते अचण जो मक़सद है त असां हींअर ख़लीफ़े रईस अली गुलाम निज़ामानी जी उताक ते मौजूद आहियूं ऐं जेका शिकायतूं हुयूं त ख़लीफ़ो रईस अली गुलाम माण्हुनि सां मिलण जो टाइम घटि थो ॾिए ऐं जेको क़िबला आला हज़रत पीसे पगार जे हिदायतुनि खां पोइ जेको असां तव्हांखे ॾेखारियूं था त पोइ उन खां पोइ छा हिते सिस्टम आहे ऐं उहो तव्हांखे असां हीअ ॾेखारियूं था। हिते असां सां गॾु सोशल मीडिया जो दोस्त असांजो मदद अली निज़ामानी बि मौजूदु आहे। मदद भाउ कीअं था भाइयो जेको हीउ अमल? तमामु बहितरीनु आहे माशाल्लाह। इहो काफ़ी टाइम अॻु में थियणु घुरिजे पर हींअर बि असां चवंदा आहिनि न देरि आया दुरुस्त आया। बहरहाल ही माशाल्लाह हिकिड़ो गुड साइन आहे। ख़लीफ़ो साहिब अॼु टियों चोथों ॾींहुं वेठो आहे, जमायत अचे पई, हिकिड़ा वञनि पिया, ॿिया वञनि पिया, अचनि पिया, फ़ैसिला थियनि पिया माशाल्लाह तमामु। अचो तव्हांखे ॾेखारियूं था दोस्त, हीअ ख़ल्क़ अचे पई जेको सॼो ॾींहुं। अस्सलाम वालेकुम। इसे लाइव तव्हांखे असां ॾेखारियूं पिया ख़लीफ़ो रईस अली गुलाम निज़ामानी जेको तव्हां ॾिसो था मुख़्तलिफ़ फ़ैसिला ऐं माण्हुनि सां मिले पियो ऐं हीअ कंहिंजा मसइला आहिनि जंहिंमें सांगड़ जा शहरी बि आहिनि। हीअ इक़बाल यूसुफ़ी आहे, ॿियो बि जेको माण्हू ग्रामीण ॿिया हिते मौजूदु आहिनि ऐं हीअ तव्हांखे ॾेखारियूं पिया त हीअ ख़लीफ़ो अली गुलाम निज़ामानी जी उताक ते फ़ैसिला हलनि पिया जंहिंमें मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा मसइला जेके सुबुह खां वठी 11 खां वठी 2 बजे ताईं फ़ैसिला पिया थियनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू हिते अचनि पिया ऐं जेके शिकायतूं जा मसइला आहिनि उन्हनि जा उहे तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं ऐं हीअ तव्हांखे असां ॿुधाईंदा। थोरो ख़लीफ़े साहिब खां थोरो मौक़ो वठंदासीं त यमीन भाई, इकबाल भाई कैसे समझते हैं जो खलीफा साहब बैठे टाइम जमायत दे रहे हैं, आप क्या बोलते हैं कि शहरियों के मसले मसाइल अभी क्या क्या आप महसूस कर रहे हैं? खलीफा साहब का बैठना जो है ना, खलीफा साहब है पीर साहब का नुमाइंदा। जी सर। तो खलीफा साहब का यहाँ बैठना जाहिर सी बात है गरीब लोगों के लिए बहुत अच्छा होगा। जमायती सिस्टम है, शहर का सिस्टम है, अच्छी बात है खलीफे का बैठ जाना। खलीफे का न बैठने से एक बहुत बड़ा गैप पैदा हो गया था जो कि अभी खत्म हो गया है इंशाल्लाह शहरियों के लिए। अच्छी नबी साबित है माशाल्लाह। दोस्तों ये तव्हांखे ॾेखारियूं पिया त इक़बाल यूसुफ़ी सांगड़ शहरी हिते जेको मौजूदु हो ऐं असां वधीक ख़लीफ़े साईं खां थोरो मालूमात कंदासीं। ख़लीफ़ा साईं हिते जेको तव्हां वेठा आहियो, सभु खां असां हिते वेठा आहियूं, माण्हू मुख़्तलिफ़ अचनि पिया, फ़ैसिला ॿिया ॻाल्हियूं जंहिंजो तव्हां हुन ते अमल बि करायो पिया फ़ैसिलनि ते ऐं ॿिया फैसलों तारीख़ूं हमेशह बिस्मिल्लाह जमायत जी जेके पीर साहब पगार जा ख़त उन जो तारीख़ उहे फ़ैसिला लॻनि हिते वेहूं था जंहिंजी शिकायत आहे जी सर, हिन माण्हू में कमा फ़ोन करे छॾ, हिन माण्हू में कमा कंहिंखे चई छॾ, जी सही, उन लाइ वेठा आहियूं। जी सर। अगरि ॿियो को माण्हू नओं ख़त वठी अचे थो जी सर, वरी उन फ़ैसिले जी तारीख़ ॿुधाए छॾियूं, बाबा फलाणी तारीख़ जा फ़ैसिले ॾे। अच्छा, ॿिया जेके आम शिकायतूं अचनि पियूं उन्हनि जे लाइ फ़ैसिले उन्हनि जे लाइ असां हिते वेठा ॿुधूं। अच्छा, उहे तव्हां माना जेके मसइला हल करियो वेठा। तव्हां से ख़लीफ़े साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं साईं जन जो चवण त जेके फ़ैसिला पीसे सरदार जा ईंदा ऐं साईं थोरो ॿियो इहो टाइम तव्हां ॿुधाईंदो त जेको फ़ैसिले जा कहिड़ा ॾींहं रखिया विया आहिनि उन्हनि जे लाइ थोरो माण्हुनि खे। हफ़्ते में 3 ॾींहं बुक करनि। जी साईं। माण्हू जंहिंजो फ़ैसिलो असां पंहिंजी मर्ज़ी सां रखूं था। हा साईं। को चवंदो आहियूं बीमार आहियां, को चवंदो मूंखे फ्लड कोर्ट में सुनवाई आहे, केरु चवंदो मुंहिंजो भाउ बीमार थियो आहे, को चवंदो माण्हू खां पुछी अचंदा ताईं। जी साईं। हाणे मां ॿुधायां कहिड़ी तारीख़ ॾियूं। अच्छा। इन करे हफ़्ते में 3 ॾींहं मुक़ररु, इन में जुमा ये हफ़्ते में 3 ॾींहं में मुक़ररु। अच्छा, जमायत जे नौजवाननि खे या जमायत जे माण्हुनि खे को पैगाम ॾींदा हुजो त ॾिसनि पिया हिते तमामु पूरी सिंध मुल्क जा परॾे जा माण्हू ॿिया ॾिसनि पिया, जमायत जा माण्हू जेके ॿुधनि पिया ॾिसनि पिया, उन्हनि लाइ तव्हां कहिड़ो मैसेज ॾेई सघो था? सिस्टम जे हलो। जी साईं। दरगाह खां परे न थियो। जी साईं। शिकायत उहो अॻिमें असां भई शेयर कयो, अगरि असां शेयर न कयो त पर आहे कोन। जी सही। जी सही। न आहे कि जमायत खां कावड़िया झंडो था चाढ़े छॾियो, जमायत खां कावड़िया मोबाइलनि ते स्टेटस ॾेई था छॾियो, उन लाइ पीर साहब सख़्तु मना कई आहे। अच्छा। कंहिं जमायत माण्हू खे जमायत जे खिलाफ़ मोबाइलनि में हिननि ते न आहे वञो। मोबाइलनि में फाइट था कयो, उहा अव्हांजी पंहिंजी ग़लती आहे, उन्हनि जो असांजी को अचो इशा तदारु थींदो, फ़ैसिलो थींदो, पीर साहब ई अव्हांजी ॿुधंदो। जी साईं। त ख़लीफ़े साहिब जो चवणु इहो आहे त जेके मुख आहिनि उहे तव्हांजा मसइला हल कंदा, जे उतां बि हल नथा थियनि त दरगाह शरीफ़ जो सिस्टम आहे, कमेटी आहे, उन खां अलावा बि जेको
फ़ैसिला कमेटी बि आहे उहो तव्हांखे असां जी हक़ीक़त सां तव्हांखे ॾेखारीसीं त माशाअल्लाह बहितरीनु हिकु सिस्टम जेको हिते शुरू थियो आहे जमायत सगोरी वॾी माना हिकु ख़ुशि नसीब जेको हींअर माण्हू हींअर जेको ख़लीफ़ो साहिबु हिते मौजूदु आहे जेको सुबुह जो 11 खां वठी 2 बजे ताईं बाक़ाइदे टाइम ॾिए थो ऐं उन में तमामु सांगड़ जा जमायत खां अलावा सांगड़ जा शहरी बि हिते मौजूदु आहिनि उहे अचनि पिया पंहिंजा मसइला ॿुधाइनि पिया उहे मसइला हिते हल कया पिया वञनि ऐं फ़ैसिलनि जे लाइ अलॻि 3 ॾींहं मुक़ररु कया विया आहिनि हींअर जेके हिते मौजूदु आहिनि जेके बि शिकायतूं आहिनि के मसइला आहिनि माण्हुनि जा उहे अची हिते शहरी जेके पंहिंजा मसइला पेश करे सघनि था इंशा अल्लाह ताला इहो हिकु बहितरीनु जेको जेको निज़ाम क़िबला आला हज़रत पीसे पाक तरफ़ां जेको कयो वियो आहे त आउं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं तव्हां सां को बि जमायत जेको अहिड़ो मसइलो आहे पंहिंजे ख़लीफ़नि वटि वञो इंशा अल्लाह तव्हांजा मसइला हल थींदा ऐं जीअं नथा हल थियनि त दरगाह शरीफ़ जो सिस्टम आहे उन ते तव्हां हलो त इंशा अल्लाह ताला तव्हां ॾुखिया ॾींहं न ॾिसंदो महिरबानी सदाईं